अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स। अॼु जी जेका वीडियो आयो आई आहे सिंध यूनिवर्सिटी पारां मास्टर्स इवनिंग प्रोग्राम में एडमिशन अनाउंस कई वई आहे। इहा जेका एडमिशन आहे ओनली फॉर मास्टर्स इवनिंग प्रोग्राम में आहे। अचो त ॾिसूं था इन मास्टर्स डिग्री प्रोग्राम में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम आहिनि ऐं इन्हनि में अप्लाई कीअं कजे ऐं इंपॉर्टेंट डेट्स छा आहिनि। सभिनी खां पहिरियों अलामा कादी कैंपस जामशोर में जेके प्रोग्राम आहिनि उहे MBA MA MSc आहिनि। MBA जेको आहे 2 ईयर 6 सेमेस्टर बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम आहे। इन जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया 16 ईयर ऑफ एजुकेशन हुजे तव्हांजी। BE MBBS MA MSc MCom BS और अदर इक्विवेलेंट क्वालिफिकेशन विथ मिनिमम 50% ऑफ मार्क्स। तव्हांजी 16 ईयर ऑफ एजुकेशन में 50% ऑफ मार्क्स आहिनि त तव्हां एलिजिबल आहियो MBA 2 ईयर 6 सेमेस्टर प्रोग्राम में। उन खां पोइ MA इंग्लिश आहे 2 ईयर 4 सेमेस्टर प्रोग्राम आहे। इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर में इन में एलिजिबिलिटी क्राइटेरिया बैचलर पास डिग्री विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। ऐं पोइ MSc आहे 2 ईयर 4 सेमेस्टर क्रिमिनोलॉजी में। इन जी जेका एलिजिबिलिटी आहे क्राइटेरिया उहा बैचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। जेकर तव्हांजो 45% ऑफ मार्क्स कंहिं बि बैचलर डिग्री में आहे त तव्हां एलिजिबल आहियो MSc क्रिमिनोलॉजी जे लाइ। LLM आहे 2 ईयर 4 सेमेस्टर लॉ जो प्रोग्राम आहे। इहो एल्सा कादी कैंपस हैदराबाद में इन जी एडमिशन थींदी जेको आहे LLB डिग्री विथ मिनिमम 45% एंड प्री एंट्री टेस्ट। तव्हांजी LLB डिग्री में 45% हुजनि ऐं तव्हां प्री एंट्री टेस्ट में अपीयर थींदा LLM डिग्री प्रोग्राम जे लाइ। ऐं उन खां पोइ आहे मास्टर ऑफ फिजिकल एजुकेशन हेल्थ एंड स्पोर्ट्स साइंस। इहो 1 ईयर प्रोग्राम आहे 2 सेमेस्टर। इन जे लाइ जेको आहे एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे बैचलर ऑफ फिजिकल एजुकेशन हेल्थ एंड स्पोर्ट्स साइंस विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। उन खां पोइ कुझु प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम्स आहिनि एजुकेशन जा। उन में जेको आहे BEd सेकेंडरी 2.5 ईयर 5 सेमेस्टर। एलिजिबिलिटी क्राइटेरिया इन जी BA BSc BCom पास विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। BEd जेको प्रोग्राम आहे 1.5 ईयर आहे। इहो 3 सेमेस्टर आहे। इन जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया जेको आहे MA MSc MCom BS विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। 1 ईयर पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन अर्ली चाइल्ड एजुकेशन ओनली फॉर फीमेल्स। ही सिर्फ फीमेल्स जे लाइ आहे। इन में एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे ग्रेजुएशन विथ मिनिमम 45% ऑफ मार्क्स। उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी जे कुझु कैंपसिस में MBA प्रोग्राम आहे जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में MBA आहे 2 ईयर 6 सेमेस्टर बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन। सिंध यूनिवर्सिटी कैंपस लाड़काना में MBA आहे 2 ईयर 6 सेमेस्टर बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन। ऐं सिंध यूनिवर्सिटी कैंपस थटा में आहे MBA 2 ईयर 6 सेमेस्टर बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन। इन्हनि जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा सेम जेका MBA मेन कैंपस में आहे उहा ई आहे। हीअ जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया रखियल आहे 16 ईयर ऑफ एजुकेशन। हाणे ॾिसूं था इन में अप्लाई कीअं कजे। फॉर ऑलरेडी रजिस्टर के अहिड़ा कैंडिडेट जिन्हनि मास्टर्स जी मॉर्निंग जी प्रोग्राम दौरान पंहिंजे पाण खे रजिस्टर करे छॾियो ऐं चालान पे करे छॾियो हो त उहे जेको आहे ऑलरेडी पंहिंजे ई पोर्टल अकाउंट ते वञी ऐं उतां साइन इन करे ऐं अप्लाई कंदा। ऐं जेके न्यूली रजिस्ट्रेशन करणु चाहींदा उहे बि admission.usind.pk ते वञी पंहिंजे CNIC सां साइन अप थींदा ऐं उतां 2500 रुपए जो चालान डाउनलोड कंदा ऐं पोइ चालान पे कंदा एबी बैंक जी कंहिं बि ब्रांच में ऐं पोइ फॉर्म ऑनलाइन भरे ऐं अप्लाई करे छॾींदा। हाणे ही कुझु इंपॉर्टेंट डेट्स आहिनि जेका ऑनलाइन रजिस्ट्रेशन आहे उहा 19 फरवरी खां स्टार्ट आहे। 19 फरवरी 2022 खां। ऐं जेका लास्ट डेट फॉर सबमिशन ऑनलाइन फॉर्म आहे 4 मार्च 2022 आहे। प्री एंट्री टेस्ट फॉर LLM डिग्री जेको लॉ जो प्रोग्राम आहे LLM डिग्री प्रोग्राम ओनली सिर्फ़ प्री एंट्री टेस्ट उन्हनि जी थींदी जेका 6 मार्च ते वरिती वेंदी। ऐं ॿिए कंहिं बि मास्टर्स डिग्री प्रोग्राम में एंट्री टेस्ट न थींदी। जस्ट मास्टर्स डिग्री प्रोग्राम LLM वारनि जी एंट्री टेस्ट थींदी। अगरि जेकॾहिं कंहिंखे वधीक डिटेल्स ॾिसणियूं आहिनि डिटेल्स रिगार्डिंग द एडमिशन पॉलिसी एंड एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट फॉर द अबव डिग्री प्रोग्राम इज़ अवेलेबल इन द प्रोस्पेक्टस 2022। त तव्हां 2022 जो प्रोस्पेक्टस ॾिसी सघो था जेको अवेलेबल आहे admission.usind.edu.pk ते। तव्हां उतां वञी करे ऐं हीअ ॾिसी सघो था वधीक डिटेल्स। ही हुई अॼु जी इंफॉर्मेशन सिंध यूनिवर्सिटी जे बारे में। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अल्लाह हाफ़िज़।